असां जीअं त मेरण हाईवे ते जेकी रोड सिटी जे वेझे रेलवे लाइन जे मथां पुल ठाही वई आहे, असां हुन ते मौजूदु आहियूं। ऐं तव्हांखे ॾिसींदासीं त हीअ जेकी पुल जी चढ़ाई आहे तमामु ऊची चढ़ाई आहे, ऐं जिते काफ़ी हादसा थिया आहिनि। जेकी पुल आहे जंहिंजे मथां का बि दीवार वग़ैरह न आहे, हुन जे सबबु जेको ट्रक हादसो थियो जंहिंमें जानी ज़ाया थियूं, कार हादसो थियो, काफ़ी हादसा थिया आहिनि, जानी नुक़सान थिया आहिनि। ऐं काफ़ी टाइम खां बार बार हिन जो तरक़ियाती कमु पुल जो चढ़ाई जो कयो पियो वञे, पर जेकी मेन पॉइंट आहे, जेको मेन शइ आहे दीवार वारी, त उन जो कमु छो बराबरि नथो कयो वञे, हिन में छो अहिड़ी जेको आहे ख़ौफ़नाक हादसनि जी ज़िम्मेवार बणी लॻी पई आहे। ऐं असां उन जॻह ते मौजूदु आहियूं। इलाही ऐं जेको ट्रांसफर वग़ैरह जेके काफ़ी जेको हद तक ट्रांसफर जाम आहे हिते। ऐं हिते जेके चाढ़ी आहे उते का बि दीवार का बि सेफ्टी ठाही वई आहे। ऐं काफ़ी टाइम खां ई पुराणी पुल आहे, ऐं हर साल थींदो रहे थो। ऐं ॾिठो वञे थी जेकी ख़ौफ़नाक हादसा थियनि था, जेकी दीवार जी जेकी ज़रूरी आहे उहो हुन जो को बि कमु नथियो आहे। मीडिया जी टीम जे थ्रू जेको आहे असां आला एवान ताणी जेको आहे मैसेज ॾींदासीं त बराए महिरबानी इहे जेके